अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही जेके मनाज़िर मां तव्हांखे ॾेखारियां पियो, इहे ज़िले शिकारपुर जे टाउन मदीजीअ में पुलिस जेका आहे ज़िले शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ थाणनि सां तालुक़ु रखंदड़ पुलिस अटालनि जेका रेड कई हुई, उन हवाले सां सुबुह खां वठी जेके ख़बरूं हलनि पियूं, उन हवाले सां मज़ीद जेके मां तव्हांखे अपडेट ॾियणु चाहियां थो त उन में जेके मदीजी शहर सां तालुक़ु रखंदड़ जेके मीराणी बिरादरी जा माण्हू आहिनि, सखावत मीराणी, राशिद मीराणी ऐं अरशद मीराणी जे तरफ़ां मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे त पुलिस जेका आहे बिला जवाज़ जेका आहे असांजे महले वासियुनि ते जे कुझु घरनि ते चढ़ाई कई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सामान खणी हली वई आहे। कंहिं बि क़िस्म जो को रीज़न हिननि जो चवणु इहो त पुलिस जीअं असां जेको आहे असांजे महले में काहे पई, मुख़्तलिफ़ घरनि में काहे पई, त असां उन्हनि खां वजह पुछा कईसीं त वजह छा आहे, को जवाबदार आहे, को फ़रियादी आहे, को FIR आहे, त असांखे तव्हां ॿुधायो। जेके उतां जा जेके महले जा मुअज़्ज़िज़ ॿिया हुया उन्हनि पिणु जेको आहे मीडिया खे ॿुधायो त असां मुसलसल पुलिस खे खां इहो पुछा कंदा रहियासीं त वजह कहिड़ी आहे पुलिस रेड जी, त पुलिस जेको आहे को बि वजह ॿुधाइण खां जेका आहे सवाइ असांजे घरनि जे मथां जेको आहे तूं कड़को करे काहे पई, चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घरनि में काहे पई आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे लुट मार कई आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका सिंध पुलिस आहे पंहिंजे उन रवैये ते अॼु ॾींहं ताईं नज़रसानी न करे सघी आहे। जेतोणीकि सोशल मीडिया जो दौरु आहे, ज़रे ज़रे जी शइ वाइकी थी वञे थी, थोरी थोरी ॻाल्हि जेका आहे उहा ज़ाहिर थी पवे थी, पर तंहिंजे बावजूदि पुलिस जेका आहे उहे पंहिंजे वर्दी जो जेको आहे बेल्ट जो जेको आहे तक़दुस बहाल रखण जे लाइ उहो कंहिं बि क़िस्म जो को बि इंतिज़ाम कंदे नज़र नथी थिए। असांजी पुलिस जी जेका अफ़सरशाही आहे उहा ऐं पुलिस सिपाहीअ खां वठी सूबेदार ताईं, सूबेदार खां वठी DSP SP ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना उते जिते बि रेड कनि था त उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त कोई सामान हथ अचे त खणूं, कोई अहिड़ो सामान हथ अचे जेकॾहिं सोना ज़ेवर आहिनि त उहे खणी लुपड़ाए खीसे में विझंदा ऐं हर माण्हू ईअं न जीअं को माले गनीमत जंग जे मैदाननि में तव्हां ॿुधो हूंदो त माले गनीमत जेको हथु ईंदो हो फ़ौज खे, त उन जे लाइ उन्हनि खे अलाउ हूंदी त उहो जेको माले गनीमत हथु अचे त उहे खणनि। त हे बि माना जेको आहे तो एॾो ज़ुल्म ऐं अंधेर जो कानून जेको आहे पुलिस हिते जेका असांखे ज़रिया ॿुधाइनि था पिया त पुलिस रेड जे दौरान जेका चादर चौदीवार जो तक़दुस पामाल कंदे घरनि में काहे पई आहे, घरनि में संदूकनि ऐं पेटियुनि जा जेके आहिनि उहे ताला टोड़े उन्हनि मां सोन खयो अथऊं, पैसा खया अथऊं ऐं ॿियो जेको आहे क़ीमती सामान खयो अथऊं। उन सां गॾोगॾु 3 ढोर जेके आहिनि उहे काहे विया आहिनि, जंहिंमें गऊं आहे, गाबो आहे ऐं मोटर साइकिलियूं आहिनि 2 जेके आहिनि ॿुधाइनि था की 2 था ॿुधाइनि की 4 था ॿुधाइनि त 2 त कंफर्म आहिनि। उन सां गॾोगॾु 2 माण्हू जेके आहिनि उहे जेकॾहिं माना ॾिसो न पुलिस जेकॾहिं अचे थी त उनजो फ़र्ज़ु आहे त जेको क्रिमिनल आहे तव्हां उनखे जेको आहे त बिल्कुलु हथु विझो, उनखे इंसल्ट कयो, उनखे ॿधो, कुझु बि कयो, पर हिते असां वटि हस्बे रिवायत अॼु बि जेको पुलिस पंहिंजो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे त हिकिड़ो जेको आहे गॾा गाॾो हलाईंदड़ आहे मोहम्मद शरीफ़ मीराणी चवनि था, उनखे पुलिस वठी वई आहे। ॿियो जेको आहे कार ड्राइवर आहे बख़्त अली मीराणी, उनखे जेका आहे पुलिस वठी वई आहे। हाणे हीउ जेको आहे तव्हांखे मां ॿुधायां थो भई पुलिस जेका असांजे ज़िले शिकारपुर जी पुलिस आहे उन जी मां तव्हांखे कार्रवाई थो ॿुधायां। न सिर्फ़ु मदीजी थाणे जी पुलिस पर जेको आहे इहा पुलिस जेका ज़िले शिकारपुर जे साईं अख़्तर अबड़ो साहिबु जेको आहे उतां जो जेको फ़ौजदारी थाणे जा SHO आहिनि उन्हनि जी अॻुवाणी में हिते पुलिस अटाला आया हुया, उन्हनि जी कारगुज़ारी ऐं परफॉर्मेंस तव्हांखे मां ॿुधायां। उन सां गॾोगॾु जेको आहे LCD खणी विया आहिनि, बैटरियूं खणी विया आहिनि, 7 मोबाइलियूं खणी विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके चवनि था त बाटे में खीरु जेको पियो वाड़े में उते उहो पी विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उते बल्ब पिया के सेवर या को ॿियो को सामान, मतिलबु आहे त मां तव्हांखे ॿुधायां नंढो नंढो सामान जेको माण्हू घरनि में या आम जॻहियुनि ते पियो हूंदो आहे
का बैटरी पई हूंदी, को टार्च पई हूंदी, का ॿियो जेको आहे मटीरियल पियो हूंदो, उहो खणी लुपड़ाइण में माना हिननि खे को कंहिं क़िस्म जो को हिकिड़ो माना हिकिड़े माण्हूअ खे पाण खे बि थोरो थींदो आहे त यार मां वर्दीअ में हेॾी सारी वर्दी जो हिकिड़ो मान आहे, तक़दुस आहे, शान आहे। तव्हांखे इहो जेको मान आहे, इज़त मिले थी, जेको तव्हां जेतिरो माण्हुनि खे माना ज़ुल्म कयो था, को माण्हू तव्हांजे साम्हूं नथा थियनि, त उहो वर्दीअ जे करे। तव्हां सिविल कपिड़नि में करे ॾेखारियो ॾिसूं त माण्हू तव्हांखे जेको आहे ॾींहं जा तारा ॾेखारनि। त इन वर्दीअ जो तक़दुस जेको आहे, तव्हां ख़ुदि जॾहिं पामाल कंदव, तव्हां उनखे एतिरो माना पंहिंजो पाण खे बि जेको आहे उहो ईअं नीच करे छॾींदव, त पोइ नतीजतन जेको आहे इहो मूंखे सम्झ में नथी अचे त इहो पोइ तॾहिं त तव्हां हथियार बि खसिजी था वञनि। तव्हांजो सॼो तवजो लुट मार ॾे हूंदो त पोइ तव्हां न पंहिंजी हिफ़ाज़त करे सघंदव, न पंहिंजे बेल्ट जी, न वर्दीअ जी। पोइ जेको आहे नथा ॾिसो को पंहिंजो जेको आहे एॾी जेकर किथे के प्रोग्रामनि में, जलसनि में किथे तव्हां इहो मानी था ॾिसो, उनजे मथां जेको आहे बसि किरी था पओ। बिरयानी था ॾिसो, थैलियूं माण्हू को खसे, जेको आहे गाॾियूं भरियो था, माना किथे गोश्त थो हले, उन्हनि खां गोश्त था वठो, को खीर वारो खीर थो खणी वञे, उनजे ॿाटे मां खीर था कढो। हीअ हिकिड़े क़िस्म जूं जेको आहे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं आहिनि। त मां तव्हांखे ॿुधायां त इहे इंतिहाई हैरतनाक ऐं अफ़सोसनाक हरकतूं आहिनि। हिन वक़्तु बि जेका पुलिस मदईअ में चढ़ाई कई आहे, त पुलिस जेकॾहिं ॿुधाए थी पई त असां जेको आहे को वजह लाजिक उहे महलेवासी ॿुधाइनि था त का ॿुधाइण लाइ तयारु न आहे। ऐं जेकॾहिं काई वजह रीज़न आहे कानूनी, त उहा पुलिस खे खपंदी आहे त उहा डिक्लेयर करे। हाणे पुलिस खां पुछंदा, उहे चवनि था न जेको आहे कंहिं क़िस्म जी का बि कारवाई न आहे थी। हाणे जेकॾहिं एॾे क़िस्म जो नुक़सानु जेको थियल आहे, उहो उनजो को जवाबु ॾियण जे लाइ जेको आहे तयारु कोन्हे को। त ही पुलिस जी जेके अहिड़े क़िस्म जे अमल जी जेके महलेवासियुनि बि निदा कई आहे, मज़बत कई आहे। ग़रीब मुतासिर थिए थो, ग़रीब ऐं आम माण्हूअ जे चादर चौदीवारी जो तक़दुस पामायल थो थिए, ऐं उनखां को पुछण वारो कोन्हे पुलिस अहलकारनि खां। कानून जा रखवाला ई जेकॾहिं कानून जी लताड़ कंदा ऐं कानून खे जेको आहे पुठिए पोइतां उछलींदा, त अवाम सां कहिड़ो जेको आहे कहिड़े मुंहं सां उन्हनि खे का सज़ा ॾियण जो को हक़ु रखनि था उहे, या उन्हनि खे जेको आहे कानूनी कारवाई उन्हनि ते करण जो हक़ु रखनि था। त सभ खां अॻु में जेको आहे उहो पुलिस अहलकारनि ऐं पुलिस अफ़सरान जी ज़िमेदारी बणिजे थी त उहे कानून जी मुकमल तरह सां पासदारी कंदे कारवाई कनि, ऐं उन सां गॾोगॾु चादर चौदीवारी जे तक़दुस खे बहाल रखनि, ऐं हमेशह क्राइम ते कंट्रोल करण जी कोशिशि कनि, क्राइम ते नज़र रखनि, क्रिमिनल खे जेको आहे हथु विझनि, उनखे ॿधनि, उनखे तकलीफ़ ॾियनि। आम माण्हू, आम शहरीअ खे जेको आहे कंहिं क़िस्म जी का बि तकलीफ़ न मिलणु घुरिजे, इहा पुलिस जे मथां ज़िमेदारी आहे। पर अॼु वारी रेट में बि पुलिस जेको इहो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे, उहो इंतिहाई माना जेको आहे उहो ॾुखाए थो ऐं भयानक आहे। महलेवासियुनि जेको आहे असांखे जेके आहे ऑफ द रिकॉर्ड जेका मालूमात पई आहे, उहा इहा ई पई आहे त पुलिस हिन वक़्तु ताईं माना FIR या मुक्त केस दाख़िल न थियण जी जेका लॉजिक ऐं वजह बि ॿुधाई वञे थी, उहा बि इहा ई ॿुधाई वञे थी त धुरियुनि जो पाण में इस्लाह थींदो, इस्लाह चऊं स्लो थींदो जेको आहे, ऐं उहे खीर खंड थी वेंदा। ऐं कुझु शयूं जीअं हसबे रिवायत पुलिस का शइ थोरी घणी मोटाए ॾींदी, कुझु शयूं जेको आहे खाई हड़प करे छॾींदी, ऐं हुननि खे चवंदी त जेकॾहिं तव्हां न मुड़ंदव इहे शयूं बि तव्हां खां पुछाणूं कंदव, ऐं जेकॾहिं अॻिते सुरंदव त पोइ तव्हांजे मथां वरी केस त पुलिस जे हथ में आहिनि, को पुछाणे वारो आहे ई कोन। त इन निस्बत सां जॾहिं त महलेवासियुनि जो चवणु आहे त पेटियूं भञी सोन कढी विया आहिनि, पैसा माना जेको आहे 3-4 लख रुपया ॿुधाइनि था, उहे कढी विया आहिनि। हाणे हीअ जेको आहे इन क़िस्म जूं जेके आहिनि महलेवासी इन्हनि पुलिस जे अहिड़े क़िस्म जे हरकतुनि ते इंतिहाई ॾुखार आहे। हीअ जेके मनाज़िर तव्हांखे ॾेखारियां थो, इहे अॼु जा जेके आहिनि उहे पुलिस रेड जा आहिनि, जेका मदीजी में पुलिस रेड कई आहे। ऐं पुलिस जो जेको मौक़िफ़ हुयो त असां मंशात फ़रोशन जे हवाले सां रेड कई आहे, जॾहिं त माना उन्हनि जेका रेड जे दौरान जेको कारनामो सर अंजाम ॾिनो आहे महलेवासियुनि जे चवण मुताबिक़, उहो इंतिहाई ॾुखाए थो आहे।